चिरासी नवां के आगाह कयूं पिया हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि साथियुनि जी अज़ीम कुर्बानी के भेटा पेश करण लाइ सॼी सिंध में यौम आशूर मज़हबी अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाए पियो वञे। अव्हां खे ॿुधायूं पिया करबला जे शहीदनि खे भेटा पेश करण लाइ हैदराबाद, ॼामशोरो, शहीद बेनज़ीराबाद, मीरपुर ख़ास, ठटे, बदीन, दादू में मजलिसूं बर्पा करे ऐं मातमी जुलूस बरामद कया पिया वञनि। घोटकी, जेकबाबाद, कशमोर, कंधकोट, कंबर शदादकोट, सखर, खैरपुर, लाड़काने, मटियारी में भी आज़ादारी कई पई वञे। नौशेरे फिरोज़, सांगड़, शिकारपुर, टंडो अलैया, टंडो मोहम्मद खान, थरपारकर, उमरकोट, सिजावल ज़िलनि जे नंढनि वॾनि शहरनि में भी मजलिसूं ऐं मातमी जुलूस बरामद कया पिया वञनि। आज़ादार ज़ंजीर ज़नी, सीना ज़नी करे रहिया आहिनि। चाकुनि ऐं खंजरनि जो भी मातम कयो पियो वञे, जॾहिं त टांडनि ते पिणु मातम कयो वियो। सबीलुनि ऐं न्याज़ लंगर जो सिलसिलो पिणु जारी आहे। नौशेरे फिरोज़ मां तफ़सील मालूम कंदासीं। आवाज़ न्यूज़ रिपोर्टर ज़ाहिद क़ाइम ख़ानी असां लाइन ते मौजूदु आहे। ज़ाहिद, आगाह कजो, 10 मुहर्रम अल हराम आशूर जे ॾिहाड़े जे हवाले सां नौशेरे फिरोज़ में छा सूरतहाल आहे? जी बिल्कुल, मैदान करबला में इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि साथियुनि जी लाज़वाल कुर्बानी के भेटा पेश करण लाइ यौम आशूर के सिलसिले में नौशेरो फिरोज़ में इंतहाई अक़ीदत एहतराम सां मल्हाए पियो वञे। नौशेरो फिरोज़ जो मातमी जुलूस जेको आहे दरगाह हाजन शाह खां जेको आहे हींअर बरामद थियो आहे। सवई आज़ादार जेके या हुसैन जी सदाऊं बुलंद करे रहिया आहिनि। ज़ंजीरनि, खंजरनि ऐं तलवारनि जो जेको आहे मातम करे या हुसैन जी सदाऊं बुलंद कंदा पंहिंजे रवायती रूटनि खां थींदा जेके अॻिते वधी रहिया आहिनि। सिक्योरिटी के हवाले से मांखे ॿुधाईंदो हलां त नौशेरो फिरोज़ ज़िले के 2 शहरनि के इंतहाई असास ऐं 18 शहरनि के जेको असास करार ॾिनो वियो आहे। ठीक है, अवां जी मेहरबानी ज़ाहिद अपडेट करण जे लाइ। नाज़रीन, अवां खे आगाह कयूं पिया हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि जानिसार साथियुनि जी अज़ीम कुर्बानी जी यादि में अॼु आशूर जो ॾिहाड़ो अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाए पियो वञे। करबला जे शहीदनि खे भेटा पेश करण लाइ हैदराबाद, ॼामशोरो, शहीद बेनज़ीराबाद, मीरपुर ख़ास, ठटे, बदीन, दादू में भी मजलिसूं बर्पा करे मातमी जुलूस बरामद कया पिया वञनि। घोटकी, जेकबाबाद, कशमोर, कंधकोट, कंबर शदादकोट, सखर, खैरपुर, लाड़काने, मटियारी में भी आज़ादारी थी रही है। नौशेरे फिरोज़, सांगड़, शिकारपुर, टंडो अलैया, टंडो मोहम्मद खान, थरपारकर, उमरकोट, सिजावल ज़िलनि जे नंढनि वॾनि शहरनि में भी मजलिसूं ऐं मातमी जुलूस बरामद कया पिया वञनि। अवां खे ॿुधायूं पिया त सखर में 44 मातमी जुलूस बरामद कया वेंदा, जॾहिं त 77 मजलिसी अज़ा मुनक़िद कयूं पियूं वञनि। अवां खे ॿुधायूं पिया गुलाब लगारी में 10 मुहर्रम अल हराम जे सिलसिले में मातमी जुलूस बरामद करण सां गॾोगॾु मजलिसुनि जो सिलसिलो बि जारी आहे। हिकु भेरो ॿीहर अवां खे ॿुधाईंदा हलूं हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि जानिसार साथियुनि जी अज़ीम कुर्बानी जी यादि में आशूर जो ॾिहाड़ो अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाए पियो वञे।